सबरा इकराम और मेरे प्यारे दोस्तों, अस्सलाम वालेकुम। मुझे आज जिस मौजू पर नक़ाशी का मौका मिला है वो है मेरी पहचान पाकिस्तान। सामाईन, मेरी पहचान पाकिस्तान, मेरा ईमान पाकिस्तान, मेरी आन पाकिस्तान, मेरा सामान पाकिस्तान, मेरी इज़्ज़त इसमें है, मेरा उन्नान पाकिस्तान। इकबाल का तसव्वुर पाकिस्तान, कायदे आज़म की जिद्दोजहद पाकिस्तान, फातिमा जिन्ना का प्यार पाकिस्तान। जी हाँ, वही पाकिस्तान जिसके असूल के लिए 100 साल नहीं, हज़ारों साल बल्कि लाखों लोगों की कुर्बानियाँ दी गई। कितने इमामों के शेर उनके सामने हलाक किए गए। जनाब सदर, किसी भी घर से पूछो घर की कीमत और किसी भी गुलाम से पूछो आज़ादी और वतन की कीमत। तो फिर आपको एहसास होगा कि आज़ादी ये पाक सरजमीन जिस पे हम रह रहे हैं, ये अल्लाह का कितना बड़ा तोहफा है। इस मिट्टी की वफा तुम भी करो और हम भी करें, इसका हक़ तुम भी अदा करो, हम भी करें। और सामाईन, खून के आंसू लवाल रहे हैं, मगर वो लोग कोई मोहम्मद जिन्ना और अल्लामा इकबाल से ज़्यादा इनके दिमाग के माली दौड़ और जाली दौड़ के छा पर चल रहे हैं। इन प्रोग्राम के सदर जनाब साईं गुलाम हुसैन बुलियो साहब के मां दावत थो ॾियां त मुझे गवर्नमेंट मदरसा हाई स्कूल जो हेडमास्टर साहब जन के अची जेको 14 अगस्त के बारे में तव्हांखे जेको कुझु ॿुधाए। साईं गुलाम हुसैन साहब। इन रियासतुनि ते अंग्रेज़नि जो कब्ज़ो कोन हुयो, उते ईअं सम्झो वीर ऐं जंहिंखे कालपुर कयो वञे उन्हनि जो कब्ज़ो। अंग्रेज़नि जी 100 साल हिते हुकूमत रही, उन्हनि असांखे पीढ़ियो खे खाधो खे जेको पूरे पियो उनखे उते ई ख़तमु पिया कनि। उन खां पोइ असांजी तारीख़ शुरू थियूं, जिदोजहद हली, पोइ आख़िर अंग्रेज़नि मथो कटियो। हिन इलाइक़े असांजे में जंहिंखे असां हिंदू दीवान या वाणिया चवंदा आहियूं, उन्हनि जो राज अक्सरत उन्हनि जी। साईं जीअं ॿुधायो त असांखे क़स्म खिलाफ़ी पटे वारे चौकीदारी मिलंदी, ॿियो को बि मुस्लमान नौकरी न हूंदी। हर शइ उन्हनि जो कारोबार उन्हनि जो, हर शइ उन्हनि जी हुई, टोटल सभु जो हुआ। उन्हनि जो ऐं असांजो नतीजो जेको हुयो, जंहिंखे असां चवंदा आहियूं टू नेशन थ्योरी, माना ॿ नज़रिया हुया। उन्हनि जी रहणी कहणी जुदा हुई, असांजी रहणी कहणी जुदा हुई, जंहिंजे करे असां उन्हनि खां अलॻि थियण जो सोचियो। उहो कहिड़ो हुयो, जेकॾहिं अॼु बि तव्हां ॾिसंदो न, असां मुस्लमान जे घर में ॿार पैदा थींदो आहे त उनखे आज़ान कन में ॾिनी वेंदी आहे ऐं सॼी चीज वठी अकामत पढ़ी वेंदी आहे, त उनखे ख़बर पवंदी आहे त मां मुस्लमान जे घर में पैदा थियुमि। इहा ख़बर तो कंदा आहियो या न कंदा आहियो? ऐं जॾहिं हिंदुनि जे घर में ॿार पैदा थींदो आहे त मेरे बि जेको क़दुरु मां पढ़ियो आहे, मालूमात आहे, हक़ीक़त हुनजी क़दुरु थी सघे थी त ॿुधा असां इन वटि पढ़ी वेंदी आहे। त उन्हनि जे घर में ॿार पैदा थींदो आहे, उन्हनि जे घर में स्वर जो ॾंदु रखियलु हूंदो आहे, उनजे वात में घुमाईंदा आहिनि।